रब्त ऐं मज़ो सिलसिलो इलाही सारनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधीसीं, ॾाढी मज़ो आयो। ऐं ख़ासि तौर ते डॉक्टर शगुफ्ता फराज़, उनजे घर वारे डॉक्टर अहमद फराज़, उनजो वालिद साहब वेठो आहे अंकल सुल्तान, ऐं उन्हनि जी ॿी अधी वेठी आहे जेके बि हिन तकरीब में आया आहिनि, ऐं उन्हनि जो ख़ासि तौर ते शुक्रियो अदा करणु चाहियां थो त हू हिन तकरीब में आया आहिनि। बाक़ी डॉक्टर शगुफ्ता ही मूंखे पाण आउं हैरान आहियां, जीअं सभिनी चयो त आउं बि हैरान आहियां त सिंध में मूं 81-82 खां वठी सियासत कई आहे। हाणे माशाल्लाह 27 साल थी विया आहिनि त सिंध में कॾहिं बि मुंहिंजे बाबति कॾहिं मूंखे पाणी ख़्यालु कोन थियो त मां पंहिंजे बाबति को किताबु लिखां, ऐं न ई के सिंध जे कंहिं अहिड़े माण्हू खे ख़्यालु थियो त मूंखां कॾहिं पुछे बि मुंहिंजी ज़िंदगीअ बाबति। हिन डॉक्टर साहिबा खे जेका प्रैक्टिकल डॉक्टर आहे, सॼो ॾींहुं उहो सर्जरियूं कंदी आहे ऐं नवनि ॿारनि खे जनमु ॾियारींदी आहे, त उन डॉक्टर खे कहिड़ो शौक़ु हो। आउं वियुसि मुल्तान, त जॾहिं मुल्तान वियुसि त मां तव्हां सां उहो ई अहसासु वंडणु चाहियां थो त मूं चयो त न आउं को शाहरुख ऐं दिलीप कुमार जहिड़ो को सुहिणो माण्हू आहियां जो डॉक्टर साहिब मुंहिंजी ख़ूबसूरती खां मुतासिर थी किताबु लिखे, ऐं न ई मां जेको सो इक़्तिदार ऐं इख़्तियार जो को मालिक आहियां जो हिनखे को आसिरो हुजे त आउं वज़ीर आज़म आहियां, वज़ीर आला आहियां, को प्रमोशन, को नौकिरी, को बैंक जो कर्ज़ या को प्लॉट कराची में ॾियारे सघंदुसि, इहो बि कोन्हे। जेकॾहिं डॉक्टर साहिबा खे अहिड़ी का चिंता हुजे हा त संदसि शहर जो हिकिड़ो वॾो लीडर यूसुफ रज़ा गीलानी जेको हींअर वज़ीर आज़म आहे, उन लाइ किताबु लिखिया। जेकॾहिं उनखे को अहिड़ो ख़फ़्त हुजे हा या मुस्लिम लीग जो जावेद हाशमी ख़ुदि मुल्तान जो आहे उन बाबति लिखे हा त हिन जे ज़हन में छा हो। 1 साल खां वठी हो जीअं 15-17 सालनि जो उहो तालीम जे ज़माने जो सिलसिलो टुटल हो, पोइ जीअं तालुक जुड़ियो, फ़ोन ते राब्तो थियो, मुलाक़ात थी, त पोइ हिनखे इहा जिस्तजू रही त हू मुंहिंजे बाबति, मुंहिंजी ज़िंदगीअ बाबति मूंखे ॻाल्हाए। छो जो आउं बेसिकली अमली सियासी कारकुन आहियां। मुंहिंजी ज़िंदगी जूं अहिड़ियूं तल्ख़ हक़ीक़तूं आहिनि, ज़िंदगी जूं तमामु घणियूं तल्ख़ हक़ीक़तूं जेके शायदि हिन ग़ुलाम वतन में आउं वंडे न सघां, न कंहिंखे ॿुधाए सघां, न करे लिखी सघां। रूपोशिन जा ज़माना, टॉर्चर सेलनि जा ज़माना, ज़िलतूं बर्बादियुनि जा ज़माना, ऐं उन सॼे मरहलनि में को वतन जी क़ौमी आज़ादी जी तहरीक, उन में कहिड़ा ख़्वाब, कहिड़ियुनि मुश्किलातुनि मां माण्हू गुज़रे थो, त उहे त जेकॾहिं उहे समूरियूं लिकाए ऐं पंहिंजी ऑटोबायोग्राफी लिखां त आउं सम्झां थो त इहा तारीख़ सां बदिया नथी हूंदी। त आउं कूड़ लिखां, ऐं सच लिकाइण जी कोशिशि कयां। इन करे जॾहिं अलाह ताला पाण खे इन अहल बनायो, पंहिंजे वतन खे, पंहिंजे माण्हुनि खे, ऐं मूंखे अलाह ताला उन आख़िरी फतेह ताईं कामयाबी ॾिनी त आउं ज़िंदगी जा तमामु घणा जेके से मुंहिंजा गुमनाम हिस्सा आहिनि जेके आउं सॼे क़ौम, वतन ऐं दुनिया सां शेयर करे सघां थो। उन सॼी जिस्तजू में डॉक्टर साहिबा जो एतिरो ज़िद ऐं एतिरो मुस्तक़िल हुनजो जेको जोश अज़म जेको हो त आउं लिखणु चाहियां थी, मूंखे आउं लिखंदुमि तव्हांजे बाबति। पोइ आख़िर मूं हुननि जे अज़म ऐं ज़िद जे आॾो हार मञी, नटाईंदे त बाबा हाणे मुड़ी वेंदी, हाणे इनकार कंदासीं, हाणे गपोड़ेबाज़ी कंदासीं, 2 तारीख़ ॾींदासीं, वरी 3 तारीख़ ॾींदासीं, मतां डॉक्टर साहिब मुड़ी वञे, पर हीअ मुड़ी कोन। ऐं नतीजे में इहो आहे त पोइ हुन जेके बि तकलीफ़ करे मुल्तान खां आई, 2-4 निशस्तूं कयूं, मुंहिंजे घर वई, वालदेन सां मिली, दोस्तनि सां मिली, ॼाम शोरे वापसि वई, त हुन जेको कुझु लिखियो आहे उहो त कुझु ॻाल्हियूं मूं चयूं पंहिंजी सियासी फिलोसॉफी जे बाबति। बाक़ी जेका बि वर्डिंग आहे उहा सभु जो सभु डॉक्टर साहिब जी आहे। हुन पंहिंजे अंदाज़ सां मुंहिंजे अहसासनि जो पेश कयो आहे। ऐं जेका बि शाइराना हुन में हिकिड़ी, इहो बि वॾो फन आहे। जीअं दोस्तनि चयो त किताबु शुरू कयो, माण्हू जी दिलि चाहे थी त आख़िर ताईं पुॼा, छो जो नंढा नंढा जेके सभु टॉपिक आहिनि, जॾहिं माण्हू हिकिड़ो पूरो करे थो, ॿियो टॉपिक अचे थो त माण्हू खे ख़्वाहिश थिए थी त आउं पढ़ां हिन में छा लिखियलु आहे। त मुंहिंजी पहिरीं चोरी, पहिला फायर ऐं इन क़िस्म जूं जेके ॻाल्हियूं हुन लिखियूं आहिनि, और कादिर मक्सी मर गया वग़ैरह वग़ैरह, त उन तरह सां हुन जेको हुनजे पंहिंजी तख़लीक़ी सलाहियत जो हुन कमाल कयो आहे, कमाल ई चई सघां थो।
तो उन लिखियो आहे, उन में एतिरी दिलचस्पी पैदा कई अथई त मुंहिंजो दोस्त या मुंहिंजो दुश्मन जेको बि हुजे, जॾहिं हिकिड़े दफ़ा उहो किताब खणंदो ऐं 2-4 पन्ना पढ़ी वियो, हिकिड़ो त माण्हू जो मुखालिफ़ हूंदो किताब ॾिसी डॉक्टर कादिर मक्सी केरु पढ़ंदो, फिटो करे छॾियो। पर जेकॾहिं उन हिमत करे 2-4 पन्ना पढ़िया त पोइ शायदि उनखे किताब जेको आहे ख़तमु करण खां अॻु में जेको आराम सां वेहण कोन ॾींदो। इहा जेका हिन जी वॾी लिखण जी महारत ऐं सलाहियत आहे जेका डॉक्टर साहिब लिखियो आहे। ऐं बाक़ी इहो आहे मुंहिंजो किरदारु, ऐं हिकिड़ो आम सिंधी रवाजी सिंधी आहियां। जॾहिं माण्हुनि खे ख़बर पवे थी त आउं आम लीडर जेके वॾा सियासी लीडर आहिनि, माण्हुनि खे ख़बर हूंदी आहे त हुन सियासी लीडरनि जी राति जो महफ़िल में शराब न हुजे त उहे लीडर कीअं थींदा। पर मां पंहिंजे मिज़ाज में कॾहिं सिगरेट कोन पीअंदो आहियां, शराब त कॾहिं दूरां जी ॻाल्हि आहे। त जीअं जीअं माण्हुनि खे ख़बर पवंदी आहे त मुंहिंजी ज़िंदगी हिन में जेके हुन मुंहिंजे ज़िंदगी जे आम रवाजी पहलू आहिनि, त मुंहिंजी बुनियादी तरबियत कीअं थी, ऐं कहिड़े घर में पैदा थियसि, माइटनि मुंहिंजी ज़िंदगी खे केतिरो डिसिप्लिन ऐं केतिरो सख़्तियुनि में रखियो, शायदि उहो ई इब्तिदाई डिसिप्लिन हो मुंहिंजे माइटनि जो मुंहिंजी ज़िंदगी ते असर, जो समाज जी बुराइनि खां बचियसि। इंसान आहियां, इंसानी ज़िंदगी, हर इंसानु ग़लती जो घर आहे, अमली माण्हू आहियूं, अमली ज़िंदगी में तमामु घणियूं कोताहियूं, कमज़ोरियूं, ग़लतियूं इंसान खां थींदियूं आहिनि ऐं थींदियूं रहंदियूं शायदि। त उन ग़लतियुनि जे बावजूद बि ज़िंदगी में एॾी का वॾी ग़लती ऐं एॾो वॾो ॾोह मुंहिंजे हिसे में कोन्हे जंहिं ते मां पशेमान थियां या मां क़ौम जा ॾाढो शर्मिंदा ऐं शर्मसार थियां। ऐं बाक़ी माण्हू जी मालूमात ईअं पवंदी आहे जॾहिं माण्हू उन्हनि इलाइक़नि में वेंदो आहे। मां जंहिं पाड़े में पलियसि नंढे हूंदे, मुंहिंजे पाड़े वारा ॿुधाए सघनि था त जॾहिं आउं पंहिंजे पाड़े में 5-6-8 सालनि जो हुउसि त कहिड़े क़िस्म जो ॿारु हुउसि, 15-16 सालनि जो जवान थियसि त कहिड़े क़िस्म जो ॿारु हुउसि। जॾहिं आउं LMC में पढ़णु आयुसि त LMC जे ज़माने में जेको आहे आउं रूपोश बि थी वियुसि, कलाशनकोफ मुंहिंजी ॻिची में हुई, ॾाढो मुड़ुसु बि हुउसि, कंहिंखे ॿधी कुटे अगवा बि करे सघां पियो, सभु कुझु करे सघां पियो। पर ही सुज़ुकी जा ड्राइवर, ही कैंटीन जा बेरा, ही माण्हू तव्हांखे ॿुधाईंदा, होटल रेस्टोरेंट वारा ॿुधाईंदा त कॾहिं मूं कंहिंजी मुफ़्त में हिकिड़ी खटि मिठी बि, पनाह जिगर सिंधी हूंदो असां वटि हिकिड़ो मेडिकल स्टोर हलाईंदो LMC में, त उहो जॾहिं त अवामी तहरीक जो हिकिड़ो तमामु कमिटेड माण्हू हाणे त फौत थी वियो आहे, उहो उते स्टोर हलाईंदो। हुन हिकिड़े दफ़ा मूंसां ज़िद कयो त साईं महिरबानी करे तव्हां आया आहियो, ऐं कंहिं कम सां वियुसि दवा वठणु, महिरबानी करे ही भला चीगम आउं तव्हांखे ॾियां थो, ही मुंहिंजे तरफ़ां वठो। त मूं हुनखे चयो दादा तोखे मूंखे चांहि पियारणी आहे त जॾहिं पाण हितां तुंहिंजो दुकानु छॾे के ॿी में इलाइक़े में हलंदासीं, के होटल ते हलंदासीं, तुंहिंजी चांहि पीअंदुसि, बाक़ी तुंहिंजे दुकान ते वेठल ऐं तुंहिंजे मुफ़्त में चीगम खाइण लाइ तयारु न आहियां। त असां पंहिंजी ज़िंदगी खे इंतिहाई हिकिड़े पंहिंजे अज़ीम तरीन मक़सदनि सां ॻंढे रखियो। आवारागर्दी बि हुई, नौजवानी बि हुई, माउ पीउ जो चेक बि कोन हो, 18-17 सालनि में तव्हां रूपोश थी वियो, हाणे न पीउ जो ॾंडो आहे, न माउ जूं अखियूं साम्हूं आहिनि, तव्हां दर बदर घुमंदा रहो था, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में घुमंदा रहो था, उते ज़िंदगी जूं समूरियूं रंगीनियूं आहिनि। पर अलाह ताला मूंखे माफ़ी ॾे त इन समूरे रूपोशी जे दौरान हर न्याणी खे असां पंहिंजी भेण वांगुरु सम्झोसीं, हर साथी जे ग़म ऐं ॾुख में असां उन जा मददगार थियासीं ऐं कंहिं बि अहिड़े ग़लति रुझान में न फाथासीं जंहिंजो सबबु इहो आहे त मुंहिंजी ज़िंदगी समूरनि ख़ौफ़नि ऐं ॿारनि खां आज़ादु आहे। ऐं पंहिंजी ज़िंदगी जे बाबति कंहिं वक़्तु बि केॾी महिल को वॾो फ़ैसिलो करे सघां थो, वठी सघां थो। मूंखे अलाह ताला हिते हिमत ॾिनी आहे, सम्झ ॾिनी आहे। ऐं तव्हां ॾिसो था वॾा वॾा माण्हू आहिनि दुनिया में, वॾा मौजूदा हुकूमत जो मिसाल ॾिसो, जनाब आसिफ अली ज़रदारी साहिबु हुकूमत में वेठो आहे, हेॾो बेनज़ीर साहिब जो रत हुनजे पोयां, हेॾी माण्हुनि जी मदद, नवाज़ लीग जी मदद, फलाण जी मदद, असफंद यार जी मदद, MQM जी मदद, पर हू पंहिंजी मर्ज़ी सां जज बहाल न करे सघियो, वाइदा करे फिरी वियो। त इहे लीडरनि जा जेके लीडर सेल्फ इम्पोज़्ड फेयर्स हूंदा आहिनि, पंहिंजो पाण खे तव्हां अहिड़ा तव्हांजा गुनाह हूंदा, ना करदा गुनाह जेके पर्दे जे पोयां तव्हां गुनाह करियो था, ऐं उहे गुनाह तव्हां खे एॾो अंदर में ख़ौफ़ पैदा कनि था जो तव्हां